सखर जे आबाद थाने जी हद पुराणे शाहपुर जे रवासी मेमण बिरादरी जी औरतुनि मासूम ॿारनि सां गॾु बाअसर शख़्स जे मुबैना ॾाढनि खिलाफ़ सखर प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाज कंदे चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, सिंध जे घरू वज़ीर, चीफ ऐं होम सेक्रेटरी सिंध, IG सिंध, DIG सखर, SSP सखर ऐं ॿियनि अख़्तियारनि खां जवाबदार खिलाफ़ कार्रवाई कराइण जो मुतालबो कयो। इन मौक़े ते मिसमात इरशाद ख़ातून, मेमण ऐं ॿियनि एहतजाज कंदड़ औरतुनि जो चवणु हुयो त ॻोठ पुराणी शाहपुर जो बाअसर शख़्स दिलबर कोरी मेमण बिला जवाब असांजे बीमार भाउ कुर्बान अली मेमण जे घर में दाख़िल थी घर धणियुनि खे तशद्दुद जो निशानो बणायो। रड़ियुनि ते पहुतासीं त जवाबदार असांखे बि धमकियूं ॾींदे चयो त 2 लख रुपया ॾियो न त कुर्बान खे माराए छॾींदासीं। जवाबदार ॾोहारियुनि जो सहूलियतकार ऐं बाअसर आहे। जवाबदार खे पाक किताब खणी हिन जा वास्ता ॾिना, जंहिं बाद हलियो वियो। बाक़ी रिपोर्ट दाख़िल कराइण लाइ कुर्बान खे खणाए आबाद थाणे ते आयासीं। NC दाख़िल हुजण बावजूद पुलिस खेसि गिरफ़्तार न पई करे। जवाबदार मां असांखे ऐं भाउ कुर्बान जी हयातिन के खतरो आहे। लाॻापियल अख़्तियारियूं नोटिस वठंदे जवाबदार खिलाफ़ कार्रवाई कराए इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ ॾियारण लाइ किरदारु अदा कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।